नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मिठी का ख़बर ॾींदा आहियूं त SSP थरपारकर हसन सरदार न्याज़ी मंशात के खिलाफ़ अॼु खां सख़्त कार्रवाई करण जो ऐलान करे छॾियो। थरपारकर में अवाम खे SSP थरपारकर इतला करे छॾियो आहे त मंशात फ़रोशनि खिलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। तंहिं करे तमामु थरवासियुनि खे अपील थी कजे त हिन मंशात फ़रोशनि खां पाण बचियो ऐं पंहिंजी ज़िंदगी बचायो। कचो, ठरो, सफ़ीना, चर्स, आफ़ीम, गुटको वग़ैरह कंहिं खाईंदे या पींदे या विकिरो कंदे कंहिंखे बि ॾिठो वियो त उन जे खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। शहरवासियुनि खे इतला कजे थो त असांजे ज़िले थरपारकर में मंशात फ़रोशनि जे खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई पई वञे। तंहिंजे करे तमामु थरपारकर जी अवाम खे इतला कजे थो त इन मंशात फ़रोशनि खां पाण बचो, पंहिंजी ज़िंदगी बचायो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।